अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो शहीद बने दरियाबाद न्यूज़ ऐं आहियां नसरुल्लाह मल्ला। सकरन वेझो ॻोठ मीर खान लिगारी में सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइर हमल फ़कीर लिगारी जो 145 उर्स मुबारक जे मौक़े ते चेयरमैन यूसी हमल फ़कीर इकरामुद्दीन लिगारी पारां चादर चाढ़े फातिहा ख़्वानी कई वई, जंहिंमें पीपी ज़िलई सदर चाचा अली अकबर जामाली साहब, ज़िला जनरल सेक्रेटरी ॾाॾा गुलाम शाह लिगारी साहब, ज़िला डिप्टी जनरल सेक्रेटरी हाजी अली नवाज़ चांडो साहब, तालका जनरल सेक्रेटरी एडवोकेट सैयद अली हैदर शाह साहब, तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल रशीद कीरियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सिटी सकरन सईद अली मल्ला, यूथ विंग ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी फरहान अहमद लिगारी, यूसी जा चूंडियल नुमाइंदा, मीडिया जे दोस्तनि ऐं इलाइक़े जे मौजूदनि शिरकत कई। मस्जिद मेरा बिरू विच नैन दीवे डोई बलदे सही कितो से सजदा ते को असनो रोज अजल दे मोहब्बत नी मिसाक लगी ने आशिक अजकल दे अमल हर एक दम जो सादा हिन कासिद पल पल दे आयल सभी के पेरी तो भली कार वेलकम ता जी न्याय की शुक्रगुजार आहियूं तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी असांजे हिकिड़ी नंढड़े सॾ ते इन प्रोग्राम में शामिल थिया आहियो ऐं हमल फ़कीर खे तव्हां पंहिंजो ममता ॾिनी आहे, तव्हां सभिनी जी महिरबानी। ॾाढे गुलाम शाह हुकुम कयो त चादर चाढ़णी आहे, हाज़िरी भरणी आहे। काफ़ी ॾींहं थी विया असां हाज़िरी हेॾे कान भरी त पीपल्स पार्टी भुटे साहिब जे ज़माने में महिल आहियूं वरी अची ज़िंदा कयो अॼु फरियाल हिन शइ खे। इहा ॻाल्हि मञणु जहिड़ी आहे। अॼु जॾहिं ज़िला नाज़िम हुई ॿिनि टेन्यूर्स में ऐं हुन जी हिते जेके इंतज़ार गाह या जायूं या रोज़ो जेको आहे जेको बि ठारायूं उन हिसाब सां छा थिए स्कूल बिल्डिंग बि आहे, कॉलेज आहे, अलाए छा आहे, इहे सभु अदी जूं महिरबानियूं आहिनि। ऐं उन खां पोइ इमदाद शाह जे असां उनजी ख़िदमतनि खे बि ख़राज तहसीन मां पेश कयां थो। हमल फ़कीर जहिड़ो मुदब्बिर, शाइर, अदीब ऐं ॾात धणी उन जे लाइ हिकिड़ा बाक़ाइदे कॉन्फ्रेंसूं थियणु खपनि, जेके शायदि कंहिं वक़्त में सरदार शाह आयो त कॉन्फ्रेंस थी उन बाक़ाइदे उनजी शाइरी ते, उनजे किरदार ते, उनजे सूफ़ीज़म ते, उनजे हिकु हिकु पहलू ते शयूं उजागर थियूं हुयूं ऐं थियणु खपनि। ऐं पर कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि हमल फ़कीर जे लाइ सोशल मीडिया ते जेके हलनि पियूं तव्हांजे साम्हूं रखंदुसि। हिकु त इहो चयो थो वञे त भई हमल फ़कीर जो जेको मेलो आहे उहो हुकूमत जे करे नथो लॻे ऐं हुकूमत उनखे डिले थी करे, कतई बि ईअं कोन्हे को। हमल फ़कीर जो जेको मेलो आहे हीअ सूफ़ी शाइर आहिनि, हिननि हमेशह मोहबत जो दर्स ॾिनो आहे ऐं हीअ कंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी कोन आहिनि। छो जो हीअ हमल फ़कीर जी तव्हां हिस्ट्री अगरि किताब तव्हांखे कुलियात हमल पेश कयूं तव्हां पढ़ो, हिननि जेको आहे हिते हमल फ़कीर को ख़ाली शाइर न हो पर मुदरस बि हो, हुन पंहिंजी तइलीम बि ॾिनी आहे ऐं हिन माहौल ऐं खिते में वॾनि माण्हुनि सां उहो मुरीद त लुआरी शरीफ़ जो पर गॾु उते पंहिंजे पीर साहिबु पगधणी वारनि जी हाज़िरी बि भरींदो ऐं मीरनि जी महफ़िलनि में बि वेंदो। हीअ हिकिड़ी कंहिंजी का ज़ाती प्रॉपर्टी कान्हे। हीअं जेको हिन खे अगरि विञायो वियो आहे या इन मेले खे अगरि ख़राबु करण जी कोशिशि कई विया उहा सियासी रुख ॾियण जे करे। ॻाल्हियूं अथमि के तोसां दिलि बर दिलि जूं चवां चई न सघां साजन मोहते से ॾिसी हाल हमल जो को दोस्त दिलासो ॾे न त हाणे ही अॻिते वेंदो मुंहुं बि मरी करे। असीं ख़ुशकिस्मत आहियूं सकरन सां तालुक़ु रखंदड़, सिंध धरती जे हिन सां तालुक़ु रखंदड़, जंहिंमें हमल फ़कीर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शाहबाज़, सखी जाम दातार, असां वटि इलाही अनेक सारा बुज़ुर्ग हिन धरती सिंध जी चीकी मिटी मां जनमु वरितो अथनि, जंहिंमां हमल फ़कीर बि हिकु आहे। हमल फ़कीर जी ॻाल्हि तमामु बहितर करे वियो साईं मोहम्मद सिद्दीक़ ऐं काज़ी साहब बि। बिल्कुलु ही मुहबत जा सफ़ीर आहिनि, ही सिंध धरती जा सफ़ीर आहिनि। हिननि ते कंहिंजी का ॾात का विरासत कोन्हे का त बाबा ही सिर्फ़ु लिगारिन जो आहे या ही सिर्फ़ु ॿियनि, ही हर उन बाशऊर माण्हू, ही ज़मीर वारनि माण्हुनि जा सफ़ीर आहिनि।